अस्सलाम वालेकुम सभिनी पिरनि प्यारनि दोस्तनि अज़ीज़नि मिटनि माइटनि खे। जीअं त अॼु असां पंहिंजी ज़मीन ते आयासीं, चकर ते घुमियासीं, ॾाढो मज़ो अची वियो, इंजॉय कईसीं, ॾाढी मौसम बि मल्हार लॻी पई आहे। ऐं जेको आहे त वणकारी तव्हां पाण ॾिसो था, सावक ई सावक लॻी पई आहे। पर हिते अची करे जेको आहे त आस पास में ॾिठोसीं त सिंधी क़ौम जा, पंहिंजे सिंध धरतीअ जा वारिस, उहे नंढा नंढा बचड़ा, नंढा नंढा ॿारड़ा के मींहं चारे रहिया आहिनि, त के वरी जेको आहे त ॿकरियूं चारे रहिया आहिनि, केरु जेको आहे गऊं चारे रहिया आहिनि, त को गाहु करे रहियो आहे। पर उन्हनि जी उमिरि जेको आहे त 7-8 सालनि खां वठी माना 14-15 सालनि ताईं के माना कहिड़े कम में मसरूफ़ हुया, पोइ जेको आहे ॾाढो ॾुख थियो, ॾाढो असली दर्द थियो त असांजे जेको आहे त सिंध धरतीअ जो मुस्तक़बिल त तबाह थी वियो। हिननि हुकुमराननि हिन किरोना जे बहाने जे करे असांजे सिंध जी तालीम खे बिल्कुलु तबाह करे छॾियो आहे। ऐं सफ़ा असली जेके छोकिरा माना थोरा घणा होशियार हुया, पर उन्हनि खे बि कुझु नथो अचे। काफ़ियुनि खां मां मालूमात पुछी, पर के चवनि पिया त असां 6वीं क्लास में पढ़ूं था, के चवनि पिया असां 8वीं क्लास में पढ़ूं पिया, पर माना पुछियोसीं त माना उन्हनि खे का शइ माना न पई अचे। ऐं पोइ उन ॾुख में दर्द में हीअ असां शेर ठाहियो आहे। उमेदु आहे त पिरनि प्यारनि मिटनि माइटनि दोस्तनि अज़ीज़नि खे, सिंध जे सॼणनि खे पसंदि ईंदो। हिन शेर में जेके ग़लतियूं हुजनि त उहे बि महिरबानी करे कमेंट्स कंदा, त असां जेको आहे त सिंध जो सूर चङी तरह जेको आहे लिखी सघूं ऐं जेको आहे ॿुधाए सघूं उन्हनि सॼणनि खे, उन्हनि पिरनि प्यारनि दोस्तनि खे। अस्सलाम वालेकुम। हीअ मां शेर पढ़ी रहियो आहियां, इहो तव्हांखे जेको आहे त पसंदि ईंदो उमेदु आहे। शाहूकारनि जी त तालीम ऑनलाइन जारी आहे, पर तालीम खां महरूम थी वियो मज़दूर हारी आहे। किरोना मुस्तक़बिल तबाह करे छॾियो ग़रीबनि जो हो त चना, ग़रीबनि जी तबाहीअ जी हुकुमराननि बि कई वॾी तयारी आहे। शाहूकारनि जी तालीम त ऑनलाइन जारी आहे।